पीबी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी पारा जाफर एक्सप्रेस ते हमले जी मज़म्मत। दहशतगर्द पाकिस्तान लाए सब का वॾो ख़तरो आहिनि। पीपी चेयरमैन जो चवण आहे मासूम शहरनि खे निशानो बणाइण बुज़दिलाड़ो अमल आहे। अपडेट कंदासीं। ट्रेन में मौजूद मुसाफ़िरनि जे तहफ़ुज़ लाइ दुआ गो आया। पीपी चेयरमैन जो चवण आहे। अपडेट कयो आहे पीबी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी पारा जाफर एक्सप्रेस ते हमले जी मज़म्मत। दहशतगर्द पाकिस्तान लाइ सब खां वॾो ख़तरो आहिनि। पीपी चेयरमैन जो इहो चवण आहे मासूम शहरनि खे निशानो बणाइण बुज़दिलाणो अमल आहे। बिलावल भुट्टो जरदारी ट्रेन में मौजूद मुसाफ़िरनि जे तहफ़ुज़ लाइ दुआ गो आहियां। इहो चवण आहे पीपी चेयरमैन जो। अपडेट कंदासीं। हिकु भेरो ॿीहर पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी पारा जाफर एक्सप्रेस ते हमले जी मज़म्मत।